अज त मुंहिंजी रूह ई नथी चए थी कम कयां। सफ़ा अज सिज मथे चढ़ी आयो आ। सुबह सुबह कम सही थी वेंदो आ। थोड़ो सिज निकरी अचे न त बोरियत सफ़ा थी थी वञे। छा कयां। हाँ, मां पंहिंजे मुड़ुस सां वञी गेम खेॾियां थी। मतां थोड़ो ज़हन मटिजी वञे तो। अच्छा सजाद अदा पयाऊं घर बा गर्मी आ कार जी काॾे निकिरूं काॾे हलूं था न बा मां न हली सघंदो मैं गर्मी आ वॾी ॾींहंनि तेज़ बस घर पियो आ मां शाम जे टाइम निकिरंदो आ सजाद थधे टाइम हले त पोइ जेको आहे जो हलंदासीं ठीकु आहे ओके जी यार मां बुआरी ॾियां पई त सफ़ा बोर थी वयमि। मां चयो तोसां हिकिड़ी गेम खेॾियां। चरी मूंखे कहिड़ी ख़बर गेम खेॾण जी गेम में मूंखे न ईंदियूं थी। अरे यार वो गेम ना है यो लिखण पढ़न वारी गेम आ। लिखण पढ़ण वारी इहा वरी कहिड़ी गेम खेॾंदी आहे। यो गेम आहे जो मुंहिंजी शादी तोसां न थिया त कंहिंसां थिया तू मूंखे लिखी ॿुधाईंदो मां बि तोखे लिखी ॿुधाईंदमि। अजीब गेम खेॾे थी हलो खेॾूं था ॾे मूंखे जी हे वठे पनो हे पेन। हा ठीकु आहे मां हिन ते लिखां थी। हल ठीकु आहे लिख मां लिखी छॾियो। मां बि लिखां थो। लिख 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 हाँ मांजो भी लिख दियो। लिख दियो। हाँ तो आज गेम आ पेरिया तू दे मां पढ़ दूं। पेरिया मां चा तो तू दे तुझो पढ़ो ना ना तू दे पेरिया मां चा तो पेरिया तू दे तो तुझो पढ़ो छा लिखियो थी तू पेरिया ॿुधाए न तू छा लिखियो थी। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ न पेरिया तुझो दा पढ़ो मां भलो सवाल लिखियो आ। मां भी भलो लिखियो आ। हां सच में पेरिया तू पढ़ पो मां पढ़ दूं। हां तुझो दा पढ़ो पहिरियों मां कैसा भी शादी न कदम अगर तोसां न थिया त हाणे तू दिखार तू छा लिखियो थी। मां भी इहो ई लिखियो आहे जेको तू लिखियो आहे न मूंखे ॾे मां पढ़ दूं। मां सेम लिखियो आहे इहो जेको तू लिखियो न आहे सेम सूम लिखियो मूंखे इतबार न आहे मां पढ़ दूं मूंखे ॿुधाए। पढ़ण जी ज़रूरत न आहे मूं ते इतबार थी न मां इहो ई लिखियो आहे पाण को वधीक तो ते इतबार आहे लेकिन मां पनो तुझो पढ़ दूं छा लिखियो। मां जी चवां न मां इहो ई लिखियो आहे जेको तू लिखियो आहे न मां इहो ई हिन ते लिखियो आहे। हिकु मिंट ॾे त सही ख़बर त पए न। चवां न इहो ई लिखियल आहे। हाँ अच्छा मुझी शादी अगर तोसां न थिया त तुझी मसात फौजिया सां थिया। बाबो हिन जो मतलब मुझी मसात भी तुझी नियत खराब हुई। अच्छा मुझी शादी तोसां न थिया त मुझी पुपी जी दी आसिया सां थिया। हां अरे मुझी फाटर ने भी नींद रखी कि भागो ॾेणो मां इने लिखियो मुंहिंजी छड़ो हां इहो वरी लिखियो थी जे नर्स सां भी शादी करे आ। अरे नी बाबू के तो छड ॾेणो है एडी गंदी नियत थी जे तो मां सेम सवाल लिखियो हेडो अंदर जो पलीत अंदर पलीत बेईमान खबीस माण्हू। हां हल हल निकल मां इने लिखियो मां इने लिखियो मां